बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुजिस्सिम धरती जा प्यारा आबादगार भाइरो, अस्सलाम वालेकुम दोस्तों। हिन वक्त आऊँ अब्बास फार्म ते मौजूद आहियां ऐं हीअ असांजे सिरें कुछ मुख़्तलिफ़ जिन्सूं कयलूं आहिनि, जंहिंमें पंहिंजो जालंधर जी बि आहे, FMC जी बि आहे ऐं हिन पासे जेका लॻल आहे सा केन्ज़ो एजी जी आहे। मूंसां गॾु ज़रई माहिर साईं मोहम्मद ख़ान वसाण साहिबु पिणु गॾु आहे ऐं जेको केन्ज़ो जो TMO साईं भाउ सदाम हुसैन महर उहो बि मौजूदु आहे। इन्हनि खां पुछंदासीं हिननि बीजनि जे बारे में, हिननि में कहिड़ो फ़र्क़ु आहे। आबादगार साथियो, ही असां बीठा आहियूं हिते हिन वक़्तु जंहिं जॻह ते मौजूदु आहियूं, हिते सिरें जा 2 प्लाट लॻल आहिनि। हिकिड़े पासे जेको ही मुंहिंजे लेफ़्ट साइड ते हेॾां तां इशारो कयां पिया, इहा लॻल आहे केन्ज़ो एजी वारनि जी सिरें। इन्हनि हिकिड़ो ट्रायल आंदो F1, जेको हिननि जो हाइब्रिड आहे शायदि हीअ चवनि पिया। अॻिते ॾिसूं त छा थो थिए। ऐं हिन मुंहिंजी राइट साइड ते जेको आहे तो सीगल सीड कॉर्पोरेशन जो OP बीज आहे, जेको आम मार्केट में मिलंदो आहे। त सरियूं ॿई पंहिंजी जॻह ते तमामु बहितरीनु आहिनि, छो जो जेकॾहिं असां तव्हांखे लीफ साइज़ ॾेखारियूं, हीअ जेकॾहिं OP बीज आहे त हिन जो केॾो माना पन ऐं कड़ब लॻी बीठी आहे, ज़बरदस्तु आहे। ऐं हिन खे काहे खे अॼु 70 ॾींहं पूरा थी चुका आहिनि। पर जेकॾहिं असां वरी हिन प्लाट ते वञूं था केन्ज़ो एजी वारे ते, त हीअ बि साॻिए ॾींहं जो छटियलु आहे, पर हिन में 50% ॿूर छणी चुको आहे ऐं हीअ जेको आहे सो अर्ली मेच्योर थियण जी तरफ़ वञे पियो, छो जो हिन में फरियूं जाम ठही चुकियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां कैमरा में नथा ॾिसो सॼे में, त मुंहिंजे ख़्याल में हीअ अर्ली मेच्योर आहे। ऐं जेका हीअ फरियुनि जी जेको साइज़ या फरियुनि जो जेका वेझड़ाइप आहे, उहा बि जेकॾहिं असांखे पके ॿूटे खे ॾिसूं उहा वधीक आहे, छो जो हितां जेकॾहिं हिन पासे गप लॻी पई आहे। पर जेकॾहिं हितां खां तव्हांखे ॾेखारियां त हिते जेकर तव्हां ॾिसंदो त हीअ जेके हीअ ॾारी में जेकॾहिं असां ॾिसां त हीअ जेको डिस्टेंस आहे फरी टू फरी, इहो हिन केन्ज़ो वारी जेका हीअ सरियां आहे इन में मूंखे वधीक नज़र आयो आहे। ऐं हिन जा 60% गुल जेके हिन ते छणिया आहिनि ऐं हीअ मेच्योर थी वई आहे। ऐं जेकॾहिं हू तव्हांखे साइड ॾेखारींदासीं त अञा मेच्योर कोन थी आहे। होॾा जेकॾहिं गुल छणिया आहिनि त 30% छणिया आहिनि, अञा 70% जेके गुल आहिनि उहे बिल्कुलु जेको आहे सो हिते बीठा आहिनि। छे ही अञा जहिड़ी कची लॻी बीठी आहे, ॾींहं हिकिड़े ते बिल्कुलु हिन 28 खे पाणी ॾेई बीज छटियो वियो आहे ऐं डेट साॻी आहे, माना 70 ॾींहं जो फ़सुलु थियो आहे। ऐं जेका खाद खुराक आहे उहा बि सेम ॾिनी वई आहे। DAP जेको आहे तरे में 1 बोरी ऐं उनखां पोइ यूरिया जूं 2 बोरियूं ऐं जेको ज़बरदस्त यूरिया आहे उनजी 1/2 बोरी ॾिनी वई आहे। उनखां सवाइ पोटाश ऐं सल्फर जेको आहे उहो बि हिनखे हेठि ड्रिप कयो वियो आहे। हाणे तव्हां सदाम, तव्हांजे नज़र में तव्हां बि ॾिठो भला त छा कीअं नज़र आयो? वॾी महिरबानी साईं मोहम्मद ख़ान वसाण साहिबु। सभु खां पहिरियां पंहिंजो तारीफ़ु करायां। मुंहिंजो नालो सदाम हुसैन आहे ऐं आउं पाण केन्ज़ो एजी में एज़ ए एरिया लीडर तौरु तव्हांजी हिन एरिया में कमु कंदो आहियां। ऐं हिते जेको आहे गुज़िरियल जेको पंहिंजी सोइंग डेट जेका आहे 8 तारीख़ 10 महीनो 2021 ते ही जेके 2 वैराइटीज़ आहिनि जेके मुख़्तलिफ़ जेके कंपनी जी, हिकिड़ी मां पंहिंजी कंपनी जी ॻाल्हि कयां त केन्ज़ो एजी जी असां हाइब्रिड सीड जेको हिते लॻायो 8 तारीख़ ते, सोइंग डेट ॿिन्ही जी साॻी आहे। पोखी जो टाइम ॿिन्ही जो साॻियो ई, हिक ई वक़्त ते पोखी कईसीं। फ़र्क़ु जेको आहे हिन वैराइटी में जेको फिज़िकली जेको असां हिते फार्म ते आयासीं, मुंहिंजो विज़िट कयूं त असां जेका ऑब्ज़र्वेशन कईसीं उन में असां ॾिठोसीं त 2 शयूं हिकिड़ियूं तमामु अहम आहिनि सरें जे ॿिज जे हवाले सां। नंबर हिकिड़ी ॻाल्हि त हिन वैराइटीज़ में जेका ही बरसां वारी साईं जन जेका तव्हांखे ॾेखारी वैराइटी, हिन में हिकु त लीफ साइज़ जी जेका ॻाल्हि कई वई आहे साईं, त का बि वैराइटी जेका हुजे उहो डिपेंड करे थी उनजी वैराइटी जेका आहे उन जी लीफ इंडेक्स ते, लीफ जी साइज़ ते। बेसिकली छा हूंदो आहे त हीअ जेको पत्तो जेको आहे न, हिन पत्ते खे चवंदा आहिनि फूड फैक्ट्री, जंहिंजे ज़रिए फोटोसिंथेसिस जेको आहे रोशनाई तरकीब वारो अमल जेको आहे उहो ठहे थो। नंबर ॿी ॻाल्हि इहा, ही फरी खां फरी जी जेकी साइज़ जेका आहे इहा ही पाण में इहा ॾिठी वेंदी आहे, इन जो स्पेस जेको आहे उहो केतिरो आहे बनिस्बत हुन वैराइटी जे। हाणे ही जेका केन्ज़ो एजी जी जीअं ॻाल्हि कंदो हलां त हिते असां हाइब्रिड सीड जेको आहे उहो एज़ अ डेमॉन्स्ट्रेशन ट्रायल तौर ते साईं जन जे फार्म ते असां लॻायोसीं। उहो हिन पहिरें साल में ई असां लॻो, पोएं साल असां वटि इहो बिज न हो ऐं हिन साल असां लॻायोसीं। हिते असां जेका ऑब्ज़र्वेशन ॾिठीसीं त उहा जेका फरी जी साइज़ जेका आहे उहा वाज़े फ़र्क़ु तव्हां ॾिसी ईंदो, जीअं त कैमरा जी मदद सां तव्हांजी हिन जी साइज़ में तव्हांखे वाज़े फ़र्क़ु नज़र ईंदो। ही अर्ली मेच्योर आहे, मतिलबु टाइम ते जेका शइ जंहिं वैराइटी जेका अर्ली मेच्योर थिए थी, दैट इज़ द की पॉइंट। उहा पैदावारी मरहले ते उहा जल्द वञी पहुचे पई, जेका सभु खां शइ मेन जेका उहा शइ ॾिठी आहे। नंबर ॿी ॻाल्हि इहा त ही जेको हिन जी लीफ साइज़ जेको आहे हुन वैराइटी इन वैराइटीज़ खां उन जी
इंडेक्स ते जेको वॾो फ़र्क़ु पए थो ताकी उहा पैदावार वारे मरहले खे उहो वधीक खणी थी वञे। इहे शयूं जेके असांजियूं ऐं नंबर ॿी ॻाल्हि इहा त अमूम जो सरे जेको आहे उहो 155 160 ॾींहं जी जेका आहे उहा थिए पई ऐं हिन महिल ताईं हिनखे जेको आहे तक़रीबन जहिड़ो आहे 55 60 ॾींहं सर जहिड़ा तक़रीबन थी विया आहिनि पाण हिनखे 70 ॾींहं जेको आहे हिते थी विया आहिनि ऐं मां सम्झां थो त हीअ वैराइटी जी कंपेरिज़न कई वञे त हीअ हिन टाइम खां पहिरां जेका आहे उहो मैच्योर थींदी। उमेदु आहे त इनशाला अॻियां हली तव्हांखे वक़्तु हीअ जेका वीडियो असां इन ऑब्ज़र्वेशन हिसाब सां ॾेखारींदासीं त हीअ वैराइटी तव्हांखे कीअं लॻंदी। वॾी महिरबानी, थैंक यू।